मानी तैयार है बाबा हलूं? हाँ बाबा हलूं पिया बस। अचो अम्मा मां वञाई पई हे ॿाहिरि विसाए छॾिजांइ। हल बाबा किताब खण। अचो बाबा अचो। जी अदा जी भली करे आए अदा। अरे थोड़े बखैर खुश आई ना? हाँ अदा मां खुश आया। वियो खटते वियो तो खैर आहे ना? हाँ हाँ वियो खैर अदा अदी बख्तावर तो खुश आहे ना? अब थोड़े इन्हें बख्तार जी गाल न पुछो भाई। बस यार समझो तो मुझे जाल रही गाल। बस ये समझो तो हुआ मुझो मुर्सो मां हुन जी ज़ाल। बस ये छोरो वडो थियो दस और उन्हें जो साहब मिली थुक सा मुके थी उतारे थुक सा थी मुके विहारे इहो हाल है मुझो। चरे न गाल के बाबू काज़म का दे अदा वो तो शहर वियो आ। अच्छा शहर हाँ भला सस्ती नजर कर दिए जी। अदा वो पहाड़ी में भैया हे माता के खोड़ दफा चवाते छोरियूं पहाड़े में न छरीदा कयो वरी भी तो आज हाकार लगी बाबा जी कल वक्त ॾाढो ख़राब लॻो पिया। हे जेके पियर न पियर हैसियत लभेन कोन हेॾा पौधर जेड़ा मोबाइल सेटन के वठी ॾींदा छोकरन के ऐं उन्हनि में वरी सिस्टम फिट। पहिरियों सिस्टम इहो त हो हिकिड़ो साइकिल वारो टूप वरी वठो सठ ऐं वरी चाचनि सां गुरकुड़ो इहे सेट लॻा पिया गुरको हीअ तारा टच 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 प्रोग्राम पे था फिट थियनि पोइ सुबुह जो अख़बार खणी पढ़ाए वधी ॻाल्हि कयो थो एतिरा हिकिड़ा फोटू छोरे जो त मुसरत नाज़ इस्लाम क़बूल करे ॿीड़े चाटे कोर्ट में निकाह की ऐं हू जेका काजल आहे उन वरी हुन मसूमी राज़िया सां शादी कई 3 बार छॾे इहा हालत लॻी पिया। ख़ैर भला इहो अॼु माता सां भई हिकु हिकाणी करण आयो आहे हिकु हकाणी हा हिकु हिकाणी तव्हां रुगो मूंखे इहो ॿुधायो त तव्हां मूंखे ससुअ जो संग ॾींदो या न? अदा असी किथे इनकार कयो आहे? 50 साल थियो मूंखे ॾिठो ये चाकीअ जे ॾांडो गुरु गाणे में फिरा ही साल चल हू साल चल हे साल साल करे करे मुंहिंजूं त सदियूं गुज़री वियूं। अठूं जीतूं आहे मूंखे पंज गदे कसाई दे छो? अदा तव्हां जीअं चवंदो उअं ई थींदो। हा इहे रिकॉर्ड वॼाए ये आकाशवाणी वारियूं टेशनूं न खणो। अॼु मूंखे हर हालत में शादीअ जी तारीख़ ॾियो बसि मां इहो जेस में जवाब ॿुधण थो चाहियां मिल में न। ठीकु आहे अदा जीअं तव्हांजी मर्ज़ी। बसि हाणे अचे कासिम ख़ान ॿियो सुबुह अदा थोरो कम सां वियो आहे ज़ाहिर आहे देरि त थींदी न। हा हा मां बि तेसिताईं वेठो आहियां मानी टिकी कर। अच्छा 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 बरनू टियों धन भाई ए मुआरो तो चइबो त इन कम सां वियो जंहिंजे ॿुधाइण जे लाइ तूं हबकी पई। अदा चमन ॾिठो मूंखे भाउ चमन चमन अरे छा थो चमन अरे मूं तोखे छॾियो न त छोरी अठ दफ़ा तूं पास कयूं बसि अॻिते छोरे खे न पढ़ाइजांइ छो छो वादे ख़राबी कई? छलण जे बावजूद बि तूं अञा छोरीअ जे हथनि में असांजी बेख़ैर ते बेहजा किताब ॾेई थो दफ़्तर ॾेई थो खणी किताबनि मां पढ़ कढो किताबनि मां वरितो कढो पढ़ी कतार माणे पे पढ़ियो हा अदा मन
अल्लाह हिकिड़ी औलाद त ॾिनी आहे जेका मुंहिंजी धीउ बि आहे त पुट बि आहे हिनजी दिली ख्वाहिश आहे त मां पढ़ां बड़े बम्बत जो बारूद हा साईं शादी ऐं औलाद रुगो तोखे थियो बाक़ी ॿिया सभु माण्हू मां ताड़ियूं वॼाईंदा था वञनि अड़े हिनजी ख्वाहिश खे त मां उन ॾींहुं ख़तमु करे छॾियो जॾहिं 8 जमायतूं पास कयूं ऐं तो मूंसां चङे मुड़ुस जे साम्हूं वाइदो कयो त हिते तूं न थोरी पढ़े आसम मां न ॻाल्हि जो तोखां पुछाणो ज़रूरु कंदुसि चाचा साईं मूं पढ़ी कहिड़ो ॾोहो कयो आहे जो तव्हां बाबा खां पुछाणो कंदव पुछाणे थी अहिड़ी मलड़ी ॾिनो अथव डाची हणे त चोटी हणे तेरा छोरी इहो ॾोहो कोन्हे जो शहर वञी जवान छोरनि सां जेके जुंडा छॾायो था अथनि कुल्हो कुल्हे सां मिलाए हीअ कार थी पए हीअ कार थी पए ऐं वरी छोरा वैसे छोरा वरी उठियूं गाना ॻाईंदा वञनि भाई लाकेट लखनि वारो पाया पोस्कीअ जा जोड़ा पाया पिणनि पे ते पोस्कीअ जा जोड़ा पाया इहो ॾोहो न आहे वॾे जे साम्हूं इहे वात थियनि ज़ुबान छिके तरीअ ते रखी छॾिया आसम मां उन ॾींहं खां पेट ॾिनुसि ऐं हो जो ॾींहुं ॾिठुमि आंगूठे जहिड़ी छोरी थी करे नुको नुके सां मिलाए हेॾे टिके मुड़ुस सां पई ॻाल्हाए मुठी मरोटे न छॾे ज़ुबान कढी न वठे वॾो वॾा चरिया कोन हा तो चयो त औरत खे पाड़े हथ सां टांकीअ सां मोकारो न करायो अड़े जंहिंजे हथ में बेलण गेचड़ तो टिपणी हुजे उन जे हथनि में कागज़ड़ा ऐं कलमड़ा ॾेई पंहिंजो अछो मुंहुं था हथ सां कराए छो जुस तो हया जुस तो शराब कोई थी ॻाल्हाए आसमा हिकिड़ी मुंहिंजी ॻाल्हि ॿुध तो असां सां वॾी मुनाफ़ा वॾी गद्दारी कई आहे अॼो के ॾींहं में वठंदो कजो के ॾींहं में सम्झी सिधो वञा थो हींअर परे मुड़ुस ॾे चवां थो त कारो मुंहं खे कयूं वेठो अथई उहो जॾहिं ईंदी न त पाण इहे बर कढी छॾंदी बर अख में बर तो में बर जी गोरी खा पिटिया हलिया मखण हलिया ओ काने में कासू मखण कुछ अरे बीठो आ छा मुंह वारी समझो त तू बीठो आ ॿियो कासू जी अरे वरी कहिड़ो कमु करे वेठो थे कहिड़ो मखण अरे परे मुड़स जे फैसले के पुठी ॾेई सॼे राजहान जे मुंहं ते ताव घुमाए हाय पुछे त मां कहिड़ो हो गया अरे रे तोखे झलियो हो न सभिनी झलियो त छोरी जेका पढ़ाए सा हिते पढ़ाइजांइ ॻोठ में ए छा न वठी वञजांसि त वठी कोन ओदा मखण मां ससी सां गॾिजी पाण वेंदो आहियां शहर ॿियो त इल्म
इंसान जे लाइ टी अख आहे रोशनी आहे जेकॾहिं उहा रोशनी मां पंहिंजे धीउ जे पेट में दम त को वॾो ॾोह न आहे कयो बाबा भले आधे तो वॾो कोट तूं खटियो आहे वॾो कोट ॼाणो आया पाड़े वारा गुलनि जा हार खणी तुंहिंजी कंध में विधऊं हाणे उहो छमू वियो थी पाए मुड़ुस ॾे जाई अदा वञे त वञे जीअं वणेसि तीअं करे मां को वॾो ॾोह न आहे कयो जो राज वारा अचे मूंखे पाई ॾींदा